पानी ते कंप्रोमाइज़ न कबो। सिंध में हर घर में पीने का पानी पहुंचना चाहिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज जो मीटिंग हुई है डिस्ट्रिक्ट दादू में, वो मीटिंग हुई है पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग एंड रूरल डेवलपमेंट के हवाले से। जो पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग की वाटर एंड ड्रेनेज सिस्टम की इश्यूज थे, या जो डेवलपमेंट स्कीम हमारे चल रहे हैं, जो ऑनगोइंग स्कीम हमारे चल रहे हैं, उसके हवाले से थे। चूँकि चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब की हम सबको सख्त इंस्ट्रक्शन है कि सिंध में हर घर में पीने का पानी पहुंचना चाहिए। उसके हवाले से आज यहाँ पे मीटिंग थी। जो हमारे डिपार्टमेंट की यहाँ पे स्कीम्स चल रहे हैं, पानी की हों, ड्रेनेज की हों, आरओ प्लांट्स हों, अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट्स हों, और उसके हवाले से डेवलपमेंट के हवाले से उस डेवलपमेंट की प्रोग्रेस को हमने देखा। और मैं बहुत मुतमईन हूँ डिस्ट्रिक्ट दादू में अल्हम्दुलिल्लाह अच्छा काम हमारा जा रहा है। और जहाँ कुछ इश्यूज थे वो इंशाल्लाह ताला हमने बैठ के उनको वे आउट तय किया कि उसको रिजॉल्व करेंगे। और इस हवाले से आज की पूरी मीटिंग थी। अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट पे मैं अभी यहाँ मीटिंग से फारग होकर मैं अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट पे जा रहा हूँ, और आप दोस्तों से भी मेरी दरख्वास्त है कि मेरे साथ चलो। मैं खुद जाके उसको विजिट करके देखता हूँ कि काम किस नहज पे पहुंचा है, और उसको एक्सपीडाइट करके स्टार्ट करते हैं, ताकि दादू शहर के लोगों को साफ पानी पीने के लिए मिल सके। तमाची दादू शहर में जेके हींअर असांजा ऑनगोइंग स्कीम जेके पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जा हलनि था, उहो टोटल असांजा जेके एडीपी स्कीम तव्हां वटि 11 असांजा हलनि पिया, ऐं उहो तक़रीबन हिकु अधु खे छॾे करे बाक़ी सभु स्कीमूं असां जून ताईं कंप्लीट करे उन्हनि खे फंक्शनल करे था कढियूं। जेके एडीपी स्कीम आहिनि तव्हांजा, असांजा बाक़ी जेके फंक्शनल स्कीमूं आहिनि, उहो टोटल असांजो पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट असां जेको कमु करे कंप्लीट करे था छॾियूं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी एरिया में ऐं टाउन कमेटीज़ जी एरिया में। असां उहो उते लोकल म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के, या जिते टाउन कमेटी आहे उते लोकल टाउन कमेटी के एंडवर करियूं था, उहो फंक्शन था कनि। बाक़ी डिस्ट्रिक्ट काउंसिल में पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग उन्हनि खे फंक्शन कराए थो, उनखे मेंटेन करणु असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। ऐं हिते जेके बि इशूज़ आहिनि तव्हांजे डिस्ट्रिक्ट में पाणी जा, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी चेयरमैन साहब जो खास इंस्ट्रक्शन, सैयद मुराद अली शाह साहब सीएम साहब जा खास इंस्ट्रक्शन असां लाइ इहे आहिनि। पाणी ते कंप्रोमाइज़ न कबो ऐं सिंध जी माण्हुनि जी पाणी ते प्रायोरिटी जी बुनियाद ते कमु करिणो आहे। ऐं जेके डिस्ट्रिक्ट वाइज़ असां मीटिंगूं कनि था उनजो वजह करियूं पिया, उनजो वजह बि इहो आहे त असां इन पाणी जी इहो इशूज़ खे, जिते जिते बि इशूज़ आहिनि, घणा स्कीम हलनि था, उन्हनि खे एक्सपीडाइट करियूं था, ऐं जिते नओं स्कीम जी ज़रूरत आहे असां उते इंशाल्लाह ताला नओं स्कीम बि ॾेई उन मसइले खे हल था करियूं। तव्हांजो ज़िलो ख़ुशकिस्मत ज़िलो आहे। तव्हांजे ज़िले में असांजा आरओ प्लांट ऐं अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट, उनमें तव्हां 98% फंक्शनल आहिनि, सिर्फ़ु 2% तव्हांजा जेके नॉन फंक्शनल, उन्हनि लाइ बि मूं इंस्ट्रक्शन ॾिनो त फौरन उनखे विदिन 3 मंथ सभिनी खे जेके 2% नॉन फंक्शनल उनखे फंक्शनल करायो वञे। ऐं बाक़ी जेके स्कीम तव्हांजा आहिनि, जेके बोर्ड जी करे, जेके असांजी जेको उनजी करे जेके अबेंडेड थी विया आहिनि, उन्हनि ते बि रिहेबिलिटेशन हले थो ऐं उन्हनि ते कमु जारी है, ऐं उहो इंशाल्लाह जिम्मेदारी है वो यकीनन डिपार्टमेंट वाइज तो हमारी नहीं बनती, इसलिए कि हमारी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन काम करता है। तो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन से अगर आप पहुँचें तो पूछें तो ये बेहतर होगा।